दरिया खान मेरी भरसा कोट लालू स्टेशन की शादीशुदा नौजवान औरत रमजाना बीबी ज़ाला मुमताज़ भट्टी पी भा सोहरे मुड़स समेत नेशनल प्रेस क्लब में एहतजाज बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी शादी 7 साल अॻु मुमताज़ भट्टी सां माइटनि जी रज़ा ख़ुशी सां थी, जंहिंमां मूंखे 2 ॿारनि जो औलाद आहे ऐं मां पंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि सां ख़ुशि आहियां। हुन वधीक चयो त मुंहिंजे ॾेर ग़ुलाम सरवर भट्टी मूंखे वरघलाए मुबैना तौरु नशो ॾेई मूंसां निकाह मथां निकाह करे छॾियो। मुंहिंजे बयान बाद कोर्ट सॻोरी निकाह मथां निकाह खे रद्द कंदे मूंखे पंहिंजे मुड़ुस मुमताज़ भट्टी ऐं ॿारनि सां रहण जी इजाज़त ॾिनी, जॾहिं त ग़ुलाम सरवर भट्टी रियाज़ खोखर इरफान वड़ाइच मुंहिंजे पीउ मुंहिंजे भाउ मुंहिंजे सोहरे ऐं मुंहिंजे माइटनि ते कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट मंज़ूर मलिक, ब्यूरो चीफ, नौशरो फिरोज़।